कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो। अवां खे ख़बर ॾीं पिया कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो। कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो आहे। कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो। कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो। कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। सिंध पंजाब दंग तां गुजरावाला वासी मुग़वी बशीर अहमद जो लाश हथायो। कश्मीर वेझो भुंग न ॾियण तां पंजाब वासी मुग़वी खे क़तल कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कश्मीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर करपाल केसवाणी सां। जी करपाल, आगाह कजो। जी, कश्मीर जो जेको आहे गियलपुर इलाके में सिंध ऐं पंजाब जो जेको आहे गजल दंग तां हिकु जेको आहे तीर्थन जो लाश हथायो आहे, जंहिंजी सुञाणप जेको आहे उन ते आरज़ी पतो जो गुजरावाला लिखियल आहे, जिते ते मुस्तक़िल पतो मानसरा लिखियल आहे। उनजो नालो आहे बशीर अहमद तौरु उनजी सुञाणप थी आहे, जंहिंजे लाश खे जेको आहे गियलपुर पुलिस जेको आहे सिविल अस्पताल कश्मीर मुंतकिल करे छॾियो आहे, जिते जेको आहे हिन महिल जेको आहे लाश जेको आहे सत खाने हवाले थियल आहे। गियलपुर पुलिस जो चवणु आहे त लाश जेको आहे पंजाब जी हद में जेको आहे मिलियो आहे, पर इंसानियत जे नाते असां जेको आहे लाश खे खणी करे अस्पताल मुंतकिल कयो। जी।